ये तव्हां जेको गौसल आलमीन जो रोट कयो आहे न, इहो बि रसूलुल्लाह जे तरफ़ां मिलियल आहे। हाणे त सुभान अल्लाह चओ, ॿुधाए थो अॻिते हली ॿुधाए थो त रोट किथां आयो आहे। सलात मुंहिंजे हबीब ते सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तव्हांखे असल हकीकत रोट वारी ॿुधायां पोइ दुआ कयो। छा ख्याल आहे? ॿुधण जो इरादो आहे न? सभई जो सुभान अल्लाह, दिल खोले जो सुभान अल्लाह। असल हकीकत जेका अॼु मूं पढ़ी, हिकु दफ़े मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बचड़ा हजरत इमाम हसन ऐं हजरत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला जो सुभान अल्लाह। अम्मा फातिमत ज़ुहरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुझे महबूब जी न्याणी जो सुभान अल्लाह। सैयदा आबिदा तैयबा ताहिरा, सैयदा आबिदा तैयबा ताहिरा, यानी खातून जन्नत पे लाखों सलाम पढ़ो। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। मुझे हबीब जी न्याणी अम्मा फातिमत ज़ुहरा पाण जंड पीए वेठी ऐं नंढड़ा ॿई साहिबज़ादा जेके हुआ उहे रांद घर में खेॾंदे खेॾंदे तवज्जो आहे बाबा तव्हांजो? सभिनी जो ख़्याल आहे? बोले रांद खेॾंदे खेॾंदे घर खां ॿाहिरि निकिरी विया। ॿाहिरि जो निकिरी विया तो 5 मिनट 10 मिनट 15 मिनट अधु कलाक उन खां पोइ मां जो रूह आहे, मां जी मोहब्बत होंदी आहे पंहिंजे बच्चे जे लाइ। मुंहिंजो बछड़ो केॾा चओ सुभान अल्लाह। अबा जेके अबे अम्मा वारा आयो वॾा ख़ुशि नसीब आयो। क़दुरु कयो अबे अम्मा जो, क़दुरु कयो अम्मा जो, क़दुरु कयो अबे जो, क़दुरु कयो। इन्हनि जे क़दुरु करण सां दुनिया तव्हांजी इज़त कंदी, पर क़बर बि तव्हांजी इज़त कंदी। क़यामत जे ॾींहुं अबे अम्मा जे सदके जन्नत में हलंदासीं। चो आमीन, चो आमीन। मुंहिंजा अदा अम्मा फातिमत ज़ुहरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मां जो रूह आहे। 1000 बार असां पंहिंजे अमड़ सां जेरो झेड़ो कयूं, तंग कयूं, अंदर कयूं, पछरी कयूं, पर खुदा जी ज़ात जो कसम आहे उहा मां हिकु अहिड़ो रूह आहे। 1000 बार विढ़ण खां बाद में बि जेकर तूं अम्मा खे सॾु कंदे ओ मुंहिंजी अम्मा, तो मां चवंदी ओ मुंहिंजा जी बच्चा कहिड़ो तुंहिंजो हाल आहे। चवंदा आहिनि त मां जो रूह अहिड़ो आहे जो पुट घर में ईंदो आहे त जॾहिं ज़ाल ॾिसंदी आहे खीसा, कावड़ तो बंदा कयो बाबा, ज़ाल ॾिसंदी आहे खीसा, ऐं उहा मां वाहिद हूंदी आहे जेका चवंदी आहे तो अब्बा बच्चा ॾे ख़बर किथे मानी खाधी ते बुख तो कोन लॻी अथई, बुख ते आई या मानी खाई आहे। मां जो मकाम वॾो आहे। अल्लाह पाक कुरान में कई जगह ते फरमायो आहे त पंहिंजे वालिदैन जी इज़त कयो, एहतराम कयो। उफ भी न चो, उफ जेको लफ़्ज़ आहे अलिफ ऐं फा इहो भी न चो, बाक़ी लठियूं खणी पंहिंजे कुटींदा कयो पंहिंजे माउ पीउ खे। न बा उफ अलिफ ऐं फा इहो उफ लफ़्ज़ भी जेको आहे पंहिंजे अबे अम्मा सां चिड़ी न ॻाल्हाइजो। जंहिं चिड़ी ॻाल्हायो उनजी आक़िबत ख़राब थी वई। जंहिं जी में सॾु कयो त क़बर हशर में बि उनखे जी सां सॾु कयो वेंदो। मुंहिंजा दा अम्मा फातिमत ज़ुहरा परेशान थई, अची परेशान थई, छा चकर नंढड़ा केॾां विया।
इतनी ही देर में हजरत अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सुभान अल्लाह लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था। हजरत अली साईं आया पान फरमायो ओ फातिमा दे खबर छा गाला छो परेशान आहे कि मुंहिंजा बचड़ा हसन हुसैन ॿई जेके आहिनि रात खेलंदे खेलंदे ॿाहिरि निकिरी आहिनि, अधु कलाक थी वियो आहे ना पहुता कोन आहिनि, ॻाल्हि छा आहे ख़बर न आहे केॾा गुम थी विया आहिनि। हज़रत अली साईं यकदमि घरां निकिरी जंहिंमहिल ॻोल्हण जे लाइ निकितो आहे थोरो ई ॿाहिरि वियो आहे, गर्मी जो टेम आहे, ॿई नंढड़ा हुते गर्मी जे करे हिकिड़े वण जी छांव में सुम्ही रहिया आहिनि, ॿिन्ही बचड़नि खे निंड अची वई आहे। तो सुभान अल्लाह वो वण भी भागण वारो होंदो जंहिंजी छांव में हसन हुसैन सुता हूंदा। जंहिंमहिल हज़रत अली साईं आयो इथे ई त मुंहिंजे बचड़नि जे मथां थोरी उस अची वई आहे। हज़रत अली साईं वटि जेको रुमाल हो न उन खे लाहे हज़रत इमाम हसन हुसैन जे मथां ॾेई ऐं चुप करे वेही रहियो। सुभान अल्लाह वेही जो रहियो इन ख़्याल सां मासूम ऐं नंढड़ा आहिनि थकी पिया हूंदा रांदि खेॾी निंड अची वई अथनि भला सुॼा ॾींदा पोइ आराम सां घर वठी थो वञा। एतिरी ही देर में वाह मुंहिंजा मौला तुंहिंजा नज़ारा जो सुभान अल्लाह हेॾा मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरी ही देर में अम्मा फातिमा ज़ोहरा यानी पंहिंजे न्याणी जे घर आया। छा फरमाए तो जन से रसा साजन हलियो से सब सैर सुरहा थिया मां भया मण मुश्क जा अतर हारींदो हुयो। मुझो महबूब आया पान फरमायो फातिमा छा ॻाल्हि आहे छो परेशान आहे। अम्मा फातिमा तो ज़ोहरा थी अर्ज़ करे मुंहिंजा बाबा साईं मुंहिंजा ॿई नंढड़ा जेके आहिनि रांदि खेलंदे खेलंदे घरां ॿाहिरि निकिरी विया आहिनि, अञा ताईं वापसि न आया आहिनि, ख़बर न आहे अलाए केॾा गुम थी विया। अली साईं खे बि मोकिलियो आहे, हज़रत अली साईं बि वापसि कोन आयो आहे। मुझो महबूब कंहिंजे दुख के तकलीफ के बर्दाश्त न कंदा आहिनि, वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला अपना पराए कदम खाने वाला परावन का लाहिण परेशानियों जो सुभान अल्लाह परावन का लाहिण परेशानियों नबी पाक मुझे जून निशानियों। मुझो महबूब उन ही पेरन ते रवाना थिया। हर पेजो वञी ॾिसनि सोणो हसन भी सुतो पियो आहे, सोणो हुसैन भी सुतो पियो आहे। अली साईं पेरां दी खां वेठो आहे, इंतज़ार में वेठो आहे। जी मुझो महबूब विया नंढड़नि जे आराम के ख़राब कोन कयूं, सुजाग कोन कयूं। मुझो महबूब भी उन जगह ते वेही रहिया। सुभान अल्लाह उन जगह ते जेमहिल वेही रहिया हाणे हज़रत अली साईं वियो त बि वेही रहियो नंढड़ा जेमहिल उथनि जंहिंमहिल मुंहिंजो महबूब विया त मुंहिंजो महबूब उते वेही रहियो। जंहिंमहिल नंढड़ा उथनि हेॾा अम्मा फातिमा ज़ोहरा रज़ी अल्लाह ताला अन्हा परेशान हुई। पाण पर्देदार औरत हज़रत अम्मा फातिमा ज़ोहरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा पर्देदार औरत जो हिकु दफ़े चंद्र पीअंदे रात गुज़रंदे गुज़रंदे निंड अची वई आहे। चंद्र जो जेको हथियो हूंदो आहे उन जे मथां मथो रखे सुम्ही रही आहे। थोरो रुगो ई वार ॿ टे ज़ाहिर थिया आहिनि।
अल्लाह पाक जल्ल जलालो अमन वालो सिज के उभारे कोन पियो रात वडी थी वई आ सहाबा किराम मुझे महबूब की दरबार में आया या रसूल अल्लाह रात वडी थी वई आ छा मसलो आ जिब्राइल मुझे हबीब की दरबार में आयो आ पान फरमाइंदा ओ जे मुझा महबूबा जिब्राइल तो चवे मुझा हबीबा तुझे न्याणी फातिमा जा हिकड़ा बार ज़ार दी काहे न निंद्र जे करे मुझा महबूबा अल्लाह पाक फरमाए तो जैसे ही मुझे हबीब जी न्याणी पंहिंजो सिर मुबारक मथे करे पंहिंजे रहे के सिधो न कंदी क़यामत अची वेंदी मां सिज खे कोन उभारींदुसि पर्दो हिकु अहिड़ी शइ आहे जेको अल्लाह पाक पंहिंजे महबूब जी न्याणी जे ॿिनि वारनि जी ओघड़ खे बि बर्दाश्त नथो करे चओ सुभान अल्लाह मुझो महबूब जी न्याणी पर्दे की सूरत में बाहर आई आ अॻिते थी ॾिसे त अली साईं वेठो आ मुझो महबूब बाबो साईं वेठो आ पाण बि वञी पहुती आ दिल के सुकून आयो आ इत्मीनान आयो आ शुक्र आ मुंहिंजा बचड़ा हुते वेठा आहिनि बस 2-3 मिनट मस गुजरिया गुजरण का बाद में हजरत हसन ए हजरत हुसैन बई नंढड़ा साहिबजादा जंहिंला मुझे महबूब फरमायो आ अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अल जन्नत हसन ए हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार आहिनि बई नंढड़ा जी निंड मां उथिया उठण शर्त पाण अंगल कयूं अंगल भी अजीब जे तो साईं ओ अम्मा मुंहिंजी ओ नाना साईं बाबा साईं असा के हींअर मानी खपे पर मानी भी अहिड़ी हुजे जेका चूरी थियल हुजे गेर खंड में गॾियल हुजे सुभान अल्लाह तो चवे यार वाह तो पानी जे पियो ये तो पानी ठाए खाए चो सुभान अल्लाह हजरत हसन हुसैन योद्या साईं बाबा साईं अम्मा असा के हींअर जंहिंखे तव्हां गिरोटी चवंदा आहियो गिरोटी छा चवंदा आहियो असां त रोट चवंदा आहियो पर असां सराई खे चवंदा आहियूं चूरी चवंदा आहियूं कुटे सफ़ेद ते पर रोट तव्हांजो जेको तव्हां कयो था पंहिंजे मुर्शिदनि जी इसाले सवाब का त चओ सुभान अल्लाह पाण उन्हनि जी अंगल कयो हाणे उते यकदम न को मानी न को गेह न को खंड न अटो न छा वाह मुझा मौला तुझो प्यार पंहिंजे हबीब जे बचन सां जो सुभान अल्लाह अल्लाह पाक जल जलालो अमन वालो फरमायो जिब्राइल जल्दी कर चो सुभान अल्लाह जिब्राइल जल्दी कर जन्नती ताम तैयार कर दो सुभान अल्लाह जन्नती ताम जेमल तैयार थियो चूरी करे तैयार करे अल्लाह पाक फरमायो जल्दी कर मुझे हबीब की दरबार में वञ मुझे हबीब के बचड़न निंड मां उथी अंगल कयो अंगल करण जे पूरे करण जे लाए जरा मुझे हबीब का बर्दाश्त न थो थे तो मां अल्लाह के भी मुस्तफा जे बचड़न सा प्यार आहे पर इन चूरी के अचण खां अॻु में अल्लाह पाक जल्ल जलालु अमन वालो तहीर याने हिकिड़ी अल्लाह पाक जन्नती चादर मोकिली आहे जेका उहा चादर हसन हुसैन अली साईं अम्मा फातिमा ऐं मुस्तफा जे मथां जिब्राइल ढकाई आहे अली आले सुन्नत जो काबो अली हसन हुसैन जो बाबो मुझे महबूब जी दरबार में जिब्राइल हुआ चूरी खणी आयो वो रोट खणी आयो जमन वो खाजो तन हेला अल्लाह जो मेहरबानियों हजरत गौसल आलमीन वो वक्त साहिब कमाल गुजरेगा जो हर रात हुजूरी गुजरेगा मुस्तफा करीम की महफिल में हाजिरी लगते हुए हजरत गौसल आलमीन हेला
वो सिस्टम थे पियो हेॾां गौसल आलमीअ खे दीदार थियो आहे पाण मुझे हबीब जो दीदार करण का बाद में मुझे मिठड़े मोहम्मद करीम वो रोट वो जन्नती मानियता फरमाया मुझे हबीबन फरमायो तो ओ गौसल आलमीन गौस ही तुझे मुरीदन जे ला मोहम्मद करीम जे तरफा तोहफो आहे अली अल सुन्नत जो काबा अली हसन हुसैन जो बाबुआ अली पंजन गुलन मां हिक गुलवा अली सबन जी आसाम दले चो महबूब मिठे जे यार नदी असा गुल लदिया पाक गली चश्मन पे रखी चुमदा हूँ अबू बकर उमर उस्मान अली अल्लाह सी तरह खैरन कामिल अली अल्लाह फरमायो तो वत्तबे सबील मन अनाब इलैया ओ मुंजा बानो तव्हां उन्हनि जे तरफ़ तव्हां पंहिंजो लाड़ो कयो उन्हनि जे तरफ़ तव्हां उन्हनि जी तव्हां ताबेदारी कयो जन जो तवज्जो जन जी साह साह जो ख्याल हर वक्त हर घड़ी उन जो मुझे तरफ आहे मां अल्लाह पाक तव्हां पानन के हुकुम तो कया मुझे वलियन जी दामन पकड़ो तव्हां बेड़े ही पार थी वेंदा हाणे उठो सलातो सलाम पढ़ो पोइ अॻिते दुआ कयो।